नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾखण खां ख़बर ॾींदा हलूं त ॾखण में कणक जी स्मगलिंग कंदड़ दुकानदारनि मथां छापो। फूड इंस्पेक्टर आसिफ अली मंगसी कणक सां भरियल ट्रक तहवील में वठी छॾियो। इन मौक़े ते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट जे हुकुम तहत असां वापारियुनि खे सख़्त मना कई त सखर मां सरकारी बारदाने में कणक जी ट्रक भरियल स्मगलिंग करे रहिया हुआ त असां छापो हणी ट्रक तहवील में वठी छॾी ऐं सरकारी हुकुम खे न मञण वारनि वापारियुनि ख़िलाफ़ कलम 144 तहत कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त जॾहिं हिते सेंटर ते बारदानो मौजूदु आहे तंहिं हूंदे बि वापारी ॿाहिरां बारदानो घुराए कणक स्मगलिंग करे रहिया आहिनि। ख़बर नाहे त हीउ बारदानो नओं आहे या पुराणो। हीउ वापारी सरकारी बारदाने में कणक जी स्मगलिंग करे रहिया आहिनि। हिननि चयो त जेको बि वापारी कानून जी भञकड़ी कंदो उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। इन मौक़े ते वापारी नादिर चांडियो ॿुधायो त असां बारदानो शिकारपुर मां घुरायो आहे जेको असां सरकारी सेंटर ते ॾियण लाइ तयारु आहियूं। शिकारपुर जो बारदानो बि सरकारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।